अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं मुल्क में वधंदड़ महांगाई, IMF ऐं हुकूमत जे विच में मुआहिदे जे हवाले सां। कर्ज़ जी नई क़िस्त जे हासिलात जे हवाले सां हुकूमत ऐं IMF में मुज़ाकरात जो सिलसिलो जारी आहे। हुकूमत पुरउमीद आहे त हू IMF खां कर्ज़ वठण में कामयाब थी वेंदी, पर ज़रियनि जो चवणु आहे त IMF पंहिंजी मर्ज़ी जे शर्तनि ऐं ईंदड़ बजट जा शर्त तय करण खां पोइ इहा क़िस्त जारी कंदी। इन हवाले सां वज़ीर आज़म जो चवणु आहे त माली मुश्किलनि जे भंवर मां निकिरी करे उमीदनि ऐं तवक़ुनि ते अवाम जे पूरो लहण जी पूरी कोशिश कई वेंदी। इन हवाले सां अपोज़िशन जी तनक़ीद जिते जारी आहे उते यकीनन हिन वक़्तु मुल्क सख़्त मुआशी बहरान जे वर चढ़ियल आहे, जेको यकीनन हुकूमत जे लाइ हिकु चैलेंज ऐं इम्तिहान खां घटि न आहे। इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असांखे जॉइन कयो आहे नून लीग सां तालुक़ु रखंदड़ इंतहाई सीनियर सियासी अगवान सिद्दीकुल फारूक साहब। सिद्दीकुल फारूक साहब, वेलकम कहती हूँ, आपने प्रोग्राम में ज्वाइन किया। वालेकुम अस्सलाम, बहुत शुक्रिया। सिद्दीकुल फारूक साहब, क्या कहेंगे इस वक्त बढ़ती हुई महंगाई और IMF और हुकूमत के बीच जो मुज़ाकरात हैं इस हवाले से? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देखिए सबीन मेमन, इस सूरत हाल पे कौन खुश हो सकता है? हम भी आवाम में से हैं। आप यकीन कीजिए, गोश्त की कीमत जो बढ़ी है, तो मैंने अपनी मिसेस को आज कहा है कि गोश्त इतनी कीमत पे हम तो नहीं खरीद सकते। तो इस तरह हमने बचत की कोशिश की। लेकिन एक बात है, आपने कहा जी कि अपोजिशन तनकीद कर रही है, यानी वो अपोजिशन जो 2 महीने पहले हुकूमत में थी और ये मुआहिदा भी उन्होंने किया और मुल्क को इस नहज पर पहुंचाया भी उन्होंने, यानी एक तूफान जो है वो बर्पा किया। और उस तूफान में जब हम और मजीद जो तूफान वो लाना चाह रहे थे उसको रोकना भी मकसूद था, और जो वो अपना बादशाह बनना चाह रहे थे पाकिस्तान के, उसको भी रोकना असल मकसद था। दोनों मकसद थे। फिर जिस नैब को इस्तेमाल करके उन्होंने पाकिस्तान की मईशत को, सरमायाकारों को, ताजरों को, सनतकारों को भगाया, मुल्क से सरमाया भागा, सी पैक बंद करके सारे मंसूबे तबाह बर्बाद कर दिए। तो उसका क्या नतीजा? ये उसका नतीजा है। हाँ, अब इस वक्त जो मुज़ाकरात जारी हैं, जो शराइत इन्होंने मानी हैं, उन पर अमल दरामद ज़ाहिर है खासा मुश्किल है। लेकिन इस वक्त जो कौमी हुकूमत है, मुत्तहिदा हुकूमत है, वो पूरी कोशिश कर रही है कि हम इस सूरत हाल से निकलें, और अल्लाह ने चाहा तो जितने इखलास से, जितनी सिंसेरिटी से काम हो रहा है, मुश्किलात के बावजूद हम इंशाअल्लाह अज़ीज़ चंद दिनों में इस सूरत हाल से निकलेंगे। डॉलर भी वापस आएगा, मईशत भी अपने जो है सही रास्ते पर चलेगी, और अवाम की मुश्किलात अगर ख़त्म ना हुई, ज़ाहिर ख़त्म नहीं होंगी तो कम ज़रूर हो जाएंगी। सिद्दीकुल फारूक साहब, IMF जो फंड देगा या जो किस्त देगा, कर्जा देगा, वो जाहिर है कि वो अपनी शराइत पर देगा, तो पाकिस्तान गवर्नमेंट जो है उनकी तवक्कुआत पे पूरा उतरेगी, तभी जो है वो पैसा मिल सकेगा। तो इससे अवाम पे मजीद कितना बर्डन होगा, क्योंकि कहा जा रहा है कि महंगाई का एक और बड़ा तूफान आएगा। देखिए, मैं इस वक्त आपको पूरी ईमानदारी से कहूं कि एग्जैक्ट तो मैं नहीं बता सकता, लेकिन अगर कोई फर्ज करें कोई थोड़ी बहुत मुश्किल, जैसे कोई एक बात जो मेरे सामने आई है कि 50,000 से 1 लाख रुपए आमदनी वालों पर 1500 रुपए सालाना इनकम टैक्स, 1500 रुपए सालाना इनकम टैक्स जो है वो होगा और वो उन्हें देना पड़ेगा। तो खैर ये तो कोई बड़ी बात नहीं है। इस तरह की कोई छोटी मोटी शराइत होती हैं तो उनसे तो ना कोई तूफान होगा, ना कोई मुश्किल सूरत हाल पैदा होगी। हुकूमत दूसरे वसाइल से, यानी जो तरक्याती मंसूबे हैं उनको कम करके, एक आध दो को बंद करके, और जिसे टारगेटेड जो है वो असिस्टेंस मदद कहते हैं कि जी आटे को सस्ता कर दें, चीनी को सस्ता कर दें, घी को सस्ता कर दें, दालों को सस्ता कर दें, ताकि गरीब और सफ़ेद पोश लोग जो हैं उनके लिए रोटी खाने में जो मुश्किलात पैदा हुई हैं वो कम कर दी जाएं। तो इस तरह से आवाम को सहूलतें इंशाअल्लाह अज़ीज़ दी जाएंगी। ताहम मैं एक बात सबीन बेटा मैं ज़रूर कहूँगा कि वो मुल्क जो इस्लाम के नाम पे हासिल किया गया, जहाँ सबसे ज़्यादा ईमानदारी होनी चाहिए थी,
جہاں سب سے زیادہ آئین اور قانون پر عمل ہونا چاہیے تھا، وہاں ان 75 سالوں میں ایسا نہیں ہوا۔ بار بار آئین ٹوٹا، بار بار آمریت آئی، بار بار اس ملک کے مفادات کے سودے ہوئے، یہ ملک ٹوٹا، عوام کے مفادات پر سودے بازی ہوئی اور ہم اس نتیجے پر پہنچے۔ اور اگر ہم اس کا پکا علاج کرنا چاہتے ہیں اور ہم سب سنسیئر ہیں، ہم سب اس کے وفادار ہیں، تو پھر ہمیں آئین اور قانون کے مطابق چلنا ہوگا۔ صدیق الفاروق کو بھی، سبین میمن کو بھی، بلاول بھٹو کو بھی، شہباز شریف صاحب کو بھی، جنرل باجوہ کو بھی، چیف جسٹس آف پاکستان کو بھی، غرض کے سب کو، کوئی اپنی حدود سے باہر نہ نکلے تو یہ ملک انشاءاللہ سنبھل جائے گا۔ صدیق الفاروق صاحب، کہا جا رہا ہے کہ آئی ایم ایف کے ساتھ جو مذاکرات جاری ہیں اس میں آنے والے بجٹ کے حوالے سے بھی معاملات طے کیے جائیں گے، اس حوالے سے کیا کہیں گے آپ؟ جی، اب جو چیزیں عمران خان آئی ایم ایف کی مان کر گئے ہیں، جس میں انہوں نے تو جو چین کے ساتھ ہمارے معاہدے تھے ان کے جو ڈاکومنٹس ہیں وہ بھی آئی ایم ایف کو دیے، اس کے ساتھ ساتھ انہوں نے آئی ایم سی پیک بند کیا تو امریکہ کے کہنے پہ کیا، اور بہت سی باتیں کس کے کہنے پہ کی؟ آج وہ جناب امریکہ کی سازش اور یہ باتیں کرتے ہیں، سب سے زیادہ امریکہ کی باتیں تو یہ مان کے گئے۔ تو اس لیے یہ جو بھی کچھ باتیں جو مذاکرات ہو رہے ہیں وہ انہی شرائط کے اندر ہو رہے ہیں جو وہ مان کے گئے ہیں۔ ہماری پوری کوشش تھی اور ہمارا یہ خیال تھا کہ چونکہ موجودہ جو حکومت ہے اس کے تمام لوگوں کی ایک کریڈیبلٹی ہے، شہباز شریف صاحب کی ایک خاص حیثیت ہے اور انہوں نے مسائل حل کر کے دکھائے ہوئے ہیں کہ شاید ہم ان شرائط میں کچھ کمی کرنے میں کامیاب ہو جائیں، لیکن آئی ایم ایف بضد ہے کہ عمران خان جو شرائط مان کر گیا ہے وہ حکومت پاکستان نے شرائط مانی ہے، وہ پاکستان نے شرائط مانی ہے، آپ ان سے کیسے پیچھے ہٹ سکتے ہیں؟ تو اس لیے ہم پر بھی اسی طرح دباؤ ہے۔ کوئی امریکہ ہمیں فی الحال سہولت نہیں دے رہا، آئی ایم ایف سہولت نہیں دے رہا۔ وہ جو الزام عمران خان اور ان کی پارٹی کے اور جو وہ سوشل میڈیا پہ لگا رہے ہیں، اگر وہ بات ہوتی تو پھر ہمیں تو بہت سی سہولتیں مل جاتی، لیکن نہیں مل رہی۔ لیکن ایک بات ضرور ہے جی، کہ آئی ایم ایف کے ساتھ یہ معاملہ جب طے پا جائے گا تو پوری دنیا میں آئی ایم ایف کی قسط سے سارے مسائل حل نہیں ہوں گے، لیکن پوری دنیا میں یہ پیغام چلا جائے گا کہ آئی ایم ایف کی باتیں مان لی گئی ہیں، پاکستان ایک وعدے پورے کرنے والا ملک ہے، اس کے بنیاد پر ہی چین سے بھی مدد مل جائے گی، سعودی عرب سے بھی مل جائے گی، یو اے ای سے بھی مل جائے گی، شمالی کوریا سے بھی مل جائے گی، اور بھی معاملات ہوں گے۔ تو ہماری جو ایک بات ہے وہ دنیا میں مانی جائے گی، ملٹی نیشنل کمپنیاں بھی آئیں گی۔ آپ نے دیکھا سعودی عرب کی کمپنیاں آئی ہیں، وزیر اعظم سے مل کے گئی ہیں، وہ بھی یہاں سرمایہ کاری کرنا چاہتی ہیں۔ تو جب سرمایہ کاری کے لیے پاکستان کی فضا سازگار ہو جائے گی، سرمایہ کاری آنی شروع ہو جائے گی، تو روزگار بھی لوگوں کو ملے گا، آمدنی بھی بڑھے گی، ڈالر بھی نیچے آئے گا، سٹاک ایکسچینج بھی بہتر ہوگا، اور انشاءاللہ پاکستان کے عوام کی حالت سدھر جائے گی۔ دعا کریں کہ روس اور اپنا یوکرین کی جنگ بھی بند ہو جائے تاکہ پیٹرول کی قیمت بھی کم ہو، اس کا فائدہ بھی پاکستان اور پاکستانی عوام کو انشاءاللہ ضرور ہوگا۔ صدیق الفاروق صاحب، ابھی آپ نے کہا جو شرائط عمران خان طے کر کے گئے ہیں آئی ایم ایف کے ساتھ، ان کو فالو کرنا مجبوری بن چکی ہے موجودہ حکومت کی، لیکن حکومتی وزراء کیوں یہ کہہ رہے تھے کہ بجٹ کا تعلق آئی ایم ایف کی شرائط سے نہیں ہے؟ بجٹ جو ابھی دیا گیا، جو وفاقی بجٹ پیش کیا گیا، اس کے بعد صوبائی بجٹ آیا، تو آئی ایم ایف کی شرائط سے اس کا کوئی تعلق نہیں ہے۔ دیکھیں، ان کا مطلب کہنے کا یہ ہے کہ آئی ایم ایف کے ساتھ انہوں نے جب تیل بڑھانے کا طے کیا تو اس وقت انہوں نے یہ کہا تھا کہ ہم 30 روپے بڑھائیں گے، اور عمران خان نے بھی کہا تھا کہ تیل کی قیمت، پیٹرول کی قیمت تو بڑھے گی، اور شوکت ترین صاحب نے بھی پریس کانفرنس بھی کی، اسمبلی میں بھی بیان دیا۔ اس کے بعد پیٹرول کی قیمتیں بین الاقوامی سطح پر بڑھیں۔ اب جو آئی ایم ایف کا کام ہوتا ہے وہ یہ ہے کہ آپ یہ جو اتنی قیمتیں بڑھ گئی ہیں اور آپ سبسڈی دے رہے ہیں، تو یہ سبسڈی دیں گے آپ اگر اتنی 200 ارب روپے مہینے کی، آپ کے پاس تو کوئی پیسہ ہی نہیں بچے گا قرضے واپس کرنے کے لیے۔ تو ہماری دلچسپی تو یہ ہے کہ آپ قرضے بھی واپس کریں،
हमारी दिलचस्पी ये है कि आप अपनी कमिटमेंट्स पूरी करें। तो ये जो अब हम पर ये शराइत आ गई हैं, ये इस तेल की कीमतों के बढ़ने की वजह से आई। ठीक, सिद्दीक फारूक साहब, ये भी कहा जा रहा है कि अगर आईएमएफ की शराइत मान ली जाती है, मुज़ाकरात मामला तय पा जाते हैं, तो फिर पेट्रोलियम जो मसनूआत हैं हर महीने 5 रुपया फी लीटर पे लेवी लगाई जाएगी। इस हवाले से क्या आपके पास इतलात है? क्या पेट्रोल की कीमतें मजीद बढ़ने का इम्कान भी मौजूद होगा? पेट्रोल की कीमतें मैं फिर अर्ज करूंगा, और मैंने आपसे गुजारिश की कि जब कीमतें 60-70% बैनुल-अक़वामी सतह पे बढ़ गई हैं, तो उसमें तो हमारा कसूर नहीं है। आपने देखा कि कीमतें अमेरिका में बढ़ गई, बरतानिया में, यूरोपियन यूनियन में, हत्ता के सऊदी अरब और यूएई जो ये तेल पैदा करते हैं, वहां भी कीमतें बढ़ गई। तो इसमें तो किसी का कोई कसूर नहीं है। तो ये अब 5 रुपए महीना के हिसाब से बढ़ती हैं। मैंने इसीलिए अर्ज किया कि जो चीज किसी के कंट्रोल में ही ना हो, वो कोई क्या कर सकेगा। इसीलिए मैंने अर्ज किया कि दुआ करें कि ये जो जंग लगी हुई है दोनों मुल्कों के दरमियान, और उसमें यूरोप भी इन्वॉल्व है, अमेरिका भी इन्वॉल्व है, तो ये जंग जो है, इन सब लोगों को अकल आ जाए और ये जंग बंद कराने बजाय जंग को आगे बढ़ाने के यूए अपना अक़वाम मुत्तहिदा भी और बाकी तमाम जो इदारे हैं, ये अपना अपना असर रसूख इस्तेमाल करें, निकलें और दुनिया भर के अवाम के मफाद में इस जंग को बंद कराएं। तो उसका फ़ायदा अगर ये महीने 2 महीने में 5-5 रुपए बढ़ा भी, तो इंशाल्लाह 2-3 महीने में जो तेल की कीमत एकदम नीचे आएगी, तो एकदम उसका फ़ायदा जो है वो अवाम को मिलेगा। बहुत शुक्रिया सिद्दीक फारूक साहब, आपने अपना मौक़िफ़ देने बड़ी के लिए नवाज़ी। हमें प्रोग्राम में ज्वाइन किया। नाज़रीन, नून लीग सां ताल्लुक़ रखंदड़ सीनियर सियासी अॻवान सिद्दीक फारूक साहब सां गॾु हो। आईएमएफ ऐं पाकिस्तान जे विच में मुज़ाकरात जो सिलसिलो जारी आहे। जीअं ई मामला तय थींदा, पाकिस्तान के कर्ज़ जी किस्त जा पैसा रिलीज़ किया वेंदा। सिद्दीक फारूक साहब जो चवणु हो त इन सां कुझु वक़्त ताईं बहितरी अची सघे थी। गुज़िरियल हुकूमतनि जा जेके मुआहिदा आहिनि, उन्हनि खे फॉलो करणु मौजूदा हुकूमत जी हिकु मजबूरी बणिजी चुकी आहे। क़ीमतूं वधण जे हवाले सां उन्हनि जो चवणु हो त कोशिशि कबी त आवाम ते घणो इन जो बार न पवे, घणो जेको उन जो वज़न आहे उहो अमीर तबिके खे खणणो पवंदो, पर उन बावजूदि आलमी सतह ते जेका सूरत हाल आहे उनखे नज़र में रखंदे असांजे मुल्क खे पिणु मजबूरी में कुझु अहिड़ा फ़ैसिला करणा पवनि था जिन जो असरु यकीनन आवाम ते पवे थो। सिद्दीक फारूक साहब जो चवणु हो त यूक्रेन ऐं रूस जी जंग बंदि थियणु ऐं आलमी सतह ते सूरत हाल बहितर थियण खां पोइ चई सघिजे थो त महांगाई के क़दुरु घटिजी सघे थी। नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। ॻाल्हि कंदासीं मकानी चूंडनि जे हवाले सां। सिंध में पहिरें मरहले में 4 डिवीज़न में मकानी चूंडनि जो पहिरियों मरहलो आचर ॾिहाड़े शुरू थी रहियो आहे। आचर ते बलियाती चूंडनि जे पहिरें मरहले जे हवाले सां वोटिंग जो सिलसिलो शुरू थींदो। इन हवाले सां सिंध सरकार पारां जिते कलम 144 लागू कयो वियो आहे, त उते इलेक्शन कमीशन सिंध में बलियाती चूंडनि जे हवाले सां फ़ौज ऐं रेंजर जी मुक़ररी जे लाइ सेक्रेटरी इलेक्शन कमीशन खे ख़त पिणु लिखियो आहे। चूंडूं मुलतवी करण जे हवाले सां पीटीआई जी जेका दरख़्वास्त हुई उनखे पिणु अदालत पारां रद्द कयो वियो आहे। जिते बलियाती चूंडनि जो चहचटो गर्मा गर्मी ऐं कैंपेन लॻी पई आहे, त उते मुख़ालिफ़ पार्टियुनि जा इल्ज़ाम पिणु उन गर्मीअ सां जारी आहिनि। जमात इस्लामी जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन जो सही किरदारु इन सॼे मामले में नज़र नथो अचे। जमात इस्लामी जो चवणु हो त सिंध हुकूमत हिन वक़्तु धुर बणियल आहे। वोटरनि खे ॿ लिस्टूं ॾिनियूं वयूं आहिनि, हतमी ऐं ग़ैर हतमी लिस्टुनि में वोटरनि खे उलझायो वियो आहे ऐं इलेक्शन कमीशन इन हवाले सां पंहिंजो जेको सही रोल आहे उहो अदा कंदे नज़र नथो अचे। इन हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं। इन खां अलावा शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त नून लीग पारां जेका प्री प्लान धांधली जो मनसूबो जोड़ियो वियो आहे, या नून लीग छा करणु चाहे थी बलियाती चूंडुनि में, इन हवाले सां उन्हनि खे चङी तरह ॼाण आहे। इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असांखे जीडीए सां ताल्लुक़ु रखंदड़ इंतहाई सीनियर सियासी अॻवान डॉक्टर सफ़दर अब्बासी साहब पिणु जॉइन कयो आहे। अब्बासी साहब भली कार, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। जी महिरबानी सर। अब्बासी साहब, छा चवंदो आचर ॾिहाड़े सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते मकानी चूंडुनि जो पहिरियों मरहलो थियण वञी रहियो आहे, छा चवंदो इन हवाले सां? पंहिंजो ही जेका बलदियाती इलेक्शन थी रही आहे,
इहा बि थोरो कंफ्यूजन जो शिकार रही आहे, छा करे जेको आहे सो मुख़्तलिफ़ पार्टियुनि तरफ़ां इहा पंहिंजो कंटेंशन हुई या जेको स्टैंड वरिती वई त हीउ जेको कानून आहे बल्दियाती इलेक्शन जो, उन हवाले सां जेका इलेक्शन थी रही आहे उन बल्दियाती इलेक्शन कानून में काफ़ी सुकम मौजूदु आहिनि। ऐं जेको आहे सो इहे जेके डिफेक्ट्स आहिनि इहे पहिरें जेको आहे सो तइ थियणु खपनि, उन खां पोइ असांखे इलेक्शन कराई वञे। पर जेको आहे सो थोरो हुन में सिंध हुकूमत जे तरफ़ां लिखारजी ॾेखारी वई ऐं हाई कोर्ट में जॾहिं पिटीशन्स आयूं त पहिरें मरहले में सिंध हुकूमत इहो चयो त भॻवान भली इलेक्शन जेके एडवोकेट जनरल हुया उन्हनि या एडवोकेट जनरल जेके रिप्रेज़ेंटेटिव्स हुया उन्हनि पहिरें जेके पिटीशन में इहा स्टैंड वरिती त इलेक्शन थियणु खपनि ऐं असां इलेक्शन कमीशन जे इन एग्ज़ाम सां जेको त मुतफ़िक़ आहियूं ऐं इलेक्शन भली कराए वञनि। पर पोइ ॿिए स्टेज ते जेको आहे सो इहे पिटीशन्स आयूं जंहिंमें सिंध गवर्नमेंट ऐं सभिनी पार्टियुनि जेका इहो स्टैंड वरिती त हिन कानून में डिफेक्ट आहे ऐं जेके सुप्रीम कोर्ट जी जजमेंट आई आहे जिते सुप्रीम कोर्ट जी जजमेंट में जेको इहो चयो आहे त पंहिंजो लोकल बॉडी जी इलेक्शन थी सघनि, उते इहो बि ॻाल्हि आहे त केतिरा क़वानीन आहिनि जिन खे आर्टिकल 140 जंहिंजे तहत लोकल बॉडीज़ क़ाइमु कयूं वेंदियूं आहिनि उहो आर्टिकल 140 जी ख़िलाफ़ वर्ज़ी था कनि ऐं उन्हनि क़वानीन खे जेको आहे सो रिव्यू कयो वञे ऐं उन रिव्यू खां पोइ उन रिव्यू जे तहत जेको आहे सो नओं कानून ठहे। त हिन महिल उनजे ज़िमन में जेको आहे सो सिलेक्ट कमेटी प्रोविंशियल असेंबली ठही जंहिंमें जेके असेंबली जी जेके बि पार्टीज़ आहिनि उहे रिप्रेज़ेंटेड आहिनि ऐं उन्हनि वटि सिलेक्ट कमेटी में जेके जॾहिं इहे मामिलो उथियो त सिलेक्ट कमेटी में हिकिड़ी मुतफ़िक़ राय साम्हूं आई त बाबा हिन में वाकई काफ़ी कानून में झोल आहे ऐं जेके सुप्रीम कोर्ट जी जजमेंट आहे उनजे मुताबिक़ में न आहे ऐं जे ही स्ट्रक्चर्स ठही बि विया त पोइ बि जेको आहे जेके जेके फंक्शन्स आहिनि उहे क्लियर न आहिनि ऐं जेके जेके फंक्शन्स असां ॾींदासीं अमेंडमेंट्स जे ज़रिए शायदि ही स्ट्रक्चर्स उनखे कैरी आउट न करे सघनि उन फंक्शन्स खे। त उन हवाले सां जेको आहे हिकिड़ी मुंहिंजे नज़र में पोज़ीशन अहिड़ी अची ठही आहे जिते इहो महसूसु थिए थो पियो त बाबा जनरली हिकिड़ी कंफ्यूजन रही आहे जे कंफ्यूजन जे तहत जेको आहे सो हिकिड़ी शको शबात आहे इलेक्शन ते। अॼुकल्ह बि ऐं बि माण्हू सुप्रीम कोर्ट में पीटीआई जी पिटीशन हुई वरी 23 ते जेको आहे सो एमकेएम जी पिटीशन लॻल आहे, पर मां सम्झां थो पियो त इन कंफ्यूजन जे अंदरि ज़ाहिर तो माहौल बिल्ड कोन थी सघियो आहे ऐं ॿिनि मरहलनि में इलेक्शन आहे। 4 डिवीजन जेको आहे सो संडे ते आहिनि, ॿियो वरी शायदि ॻाल्हि जुलाई में आहिनि। सो मां इहो महसूसु कयां थो पियो त इन सॼे अमल में जेको कानूनी डिफेक्ट आहे उनखे ॾिसंदे जेको आहे सो मां सम्झां थो त हिकिड़ी एक्सरसाइज़ ज़रूरु थींदी इलेक्शन कराइण जी, पर उन जे नतीजे में उहे स्ट्रक्चर्स न ठही सघंदा, उहे पंहिंजो काउंसलर्स खे फंक्शन न त असां ॾेई सघंदासीं जेके उन्हनि जे लाइ ज़रूरी आहिनि इहे इन लोकल गवर्नमेंट खे बहितर बणण लाइ ऐं आवाम जे वटि जे पासो हुकूमतुनि जे डोर स्टेप ते वञण जे लाइ। सो मां सम्झां थो उन जे बावजूदि बि जेको मरहला उहो गुज़री विया, ख़ासि तौर ते जेको पहिरियों मरहलो आहे हुनमें 4 डिवीजन आहियूं, लाड़कानो डिवीजन बि हुन में शामिल आहे। उहो जेको आहे सो हुननि पंहिंजो इन्हनि 6 डिवीजन में पंहिंजो इन्हनि 6 डिवीजन्स में जेको आहे सो इलेक्शन थी रही आहे। संडे ते मरहलो आहे, हुनमें काफ़ी हद ताईं जेको आहे सो हुकूमत जी जेका पंहिंजो जेका ॾाढ आहे उहो नज़र अची रहियो आहे। आरओज़ जेको आहे सो सूबाई हुकूमत सां तालुक़ु रखनि था पिया, माण्हुनि जूं नाअहलियूं थियूं आहिनि, पोलिंग स्टेशन जेके आहिनि मुख़्तलिफ़ जायुनि ते जेको आहे सो हली वयूं आहिनि। ऐं अबा ॿुधो अथव मुंहिंजी ॻाल्हि? जी जी बिल्कुलु। अब्बास साहब तहफ़ुज़ात कहिड़ा आहिनि बल्दियाती चूंडूं आफ्टर ऑल सिलेक्ट कमेटी लाइन ते न आहियो जी तव्हां हिकिड़ी मगर उहो कंप्लीट कजो। जी जी प्लीज़। सॼे हुकूमत जी ॾाढ में पंहिंजो आरओज़ जे हुनजे अमल में इलाही जेको आहे जंहिं ते माण्हू डिस्क्वालीफाई थिया, वरी उहे कोर्ट्स में आहे, कोर्ट्स ते हुनखे बहाल करण में एतिरो टाइम वठी छॾियो जो किथे किथे जेको आहे उहो कारगर कोन्हे का। पोलिंग स्टेशन पंहिंजी मर्ज़ी जूं आहिनि, प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स पंहिंजी मर्ज़ी जा सूबाई हुकूमत जा आहिनि, पंहिंजो हर शइ जेको आहे जो की सेंट्रलाइज़ करे छॾी अथऊं पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको आहे हुनजे कारंदनि या हुनजे एमएलए एमपीएस जे हथ में या हुनजी तंज़ीमुनि जे हथ में। त हिते जेको आहे वॾो डिसएडवांटेज आहे ऑपोज़िशन खे। उनजे बावजूदि बि जीडीए या असांजा जेके ताबी आहिनि मुख़्तलिफ़ जायुनि ते असां भरपूर इलेक्शन में वञण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं इंशाअल्लाह ताला
पंहिंजो आचार ते जेका इलेक्शन थियणी आहे उनमें भरपूर ऑपोजिशन तव्हांखे नज़र ईंदी। अब्बासी साहब, जीडीए जो इतिहाद कहिड़नि तकनि ते कंहिंसां थियो आहे, केतिरा होपफुल आहियो? ज़ाहिरा मकानी चूंडूं आहिनि, सख़्तु मुक़ाबिलो आहे, पीपल्स पार्टी बि मैदान ते आहे, किथे किथे सख़्तु मुक़ाबिलो ॾिसो था, ऐं जीडीए जी पोज़ीशन तव्हांखे छा लॻे थी हिन वक़्तु? ॾिसो, असां हिन महिल जीडीए जे कैंडिडेट्स इफेक्टिवली घोटकी जे अंदरि, शिकारपुर जे अंदरि, लाड़काणे जे भई जेको लाड़काणो डिस्ट्रिक्ट आहे या कमर शहजादपुर डिस्ट्रिक्ट आहे, उते जेको आहे सो असांजे कैंडिडेट्स आहिनि। नौशहर फिरोज़ में, खैरपुर में जेको आहे सो वॾो हिकिड़ो मुक़ाबिलो नज़र अची रहियो आहे। ऐं जेको जेके सांगड़ जे ऐं मिर्ज़ो ख़ास जा जेके उते पीर साहिबनि जो पंहिंजो हिकिड़ो असरु आहे, उते जेको आहे वॾा मुक़ाबिला नज़र अची रहिया आहिनि। उते असांजे इतिहाद बि जेको आहे हिन में शामिल आहिनि। किथे असांजे जेयूआई सां घणनि जॻहियुनि ते इतिहाद आहे, किथे पीटीआई जे दोस्तनि सां इतिहाद आहे, किथे असां आज़ाद उम्मीदवारनि खे सपोर्ट करे रहिया आहियूं। आज़ाद पैनल बि ठहिया आहिनि, पर जनरली जेको आहे सो हिन सूबाई हुकूमत जे ख़िलाफ़ जेका रिज़ेंटमेंट आहे उहा जेको आहे सो बिल्कुलु वाज़ह आहे। ऐं उन रिज़ेंटमेंट जे तहत मां सम्झां थो जिते किथे ऑपोजिशन जी जेका हिकिड़ी सब्सटेंशियल कुवत जेको आहे सो साम्हूं आई आहे। ऐं मां सम्झां थो इंशा ताला आचर ते जेको आहे भरपूर तव्हांखे मुक़ाबिलो नज़र ईंदो। हिन का बुलडोज़िंग जी गुंजाइश कोन्हे का। असां रुगो इहो चाहियूं था पिया त बाबा इलेक्शन कमीशन हिन ॻाल्हि खे इंश्योर करे, चाहे उहो फौज जे ज़रिए, चाहे उहो रेंजर्स जे ज़रिए, त पोलिंग स्टेशन ते कब्ज़ो न थिए। पोलिंग स्टेशन जेको आहे फ्री माहौल में हर वोटर खे इजाज़त हुजे वञी पंहिंजो वोट कास्ट करे, ऐं उन खां पोइ जेको फेयर रिज़ल्ट जेको आहे उहो साम्हूं अचे त हुन में तव्हां ॾिसंदव इलाही जॻहियुनि ते जेको आहे हिन महिल जेका हुकूमती पार्टी आहे हुनखे पंहिंजो वॾा धचका लॻंदा। असां रुगो इन इंतज़ार में आहियूं त इलेक्शन कमीशन हिन ॻाल्हि खे इन्फोर्स करे पंहिंजी इलेक्शन कमीशन जी पंहिंजी जेका कुवत आहे हुनजे ज़रिए, या वरी रेंजर्स ऐं पंहिंजो पाकिस्तान आर्मी जे जेका डिप्लॉयमेंट लाइ इलेक्शन कमीशन चयो आहे, उहा डिप्लॉयमेंट जे तहत जेको आहे हिकिड़ो फेयर माहौल असांखे जे मिले थो ऑपोजिशन खे, त पोइ तव्हांखे हिकिड़ी डिफरेंट सूरत नज़र ईंदी है लोकल बॉडी जे। अब्बासी साहब, फील्ड में तव्हां बि वञो था, छा सूरतहाल ॾिसो था? वोटरनि जो छा चवणु आहे? ज़ाहिरा माण्हुनि जी शिकायतूं तमामु घणियूं आहिनि, चाहे उहा पीपल्स पार्टी हुजे या ॿियूं जमातूं हुजनि, माण्हुनि खे डिलीवर करण में सभई जेके पार्टियूं आहिनि नाकाम वयूं आहिनि। अवाम जी सपोर्ट या अवाम जो मोड टोन कीअं था ॾिसो? ॾिसो, मोस्टली जेको आहे सभिनी खां पहिरियों त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे हुनखे कारकर्दगी पंहिंजे 15 साल जी ॾेखारणी आहे। त 15 साल में जेको आहे हुन सिंध सां छा कयो आहे? सभिनी खां पहिरियों त माण्हू इहो सवाल हुन खां पुछनि था पिया जेके हुकूमती उम्मीदवार आहिनि, जेके हुते वञनि था पिया, त उहा पहिरियों त तव्हां पंहिंजी कारकर्दगी ॿुधियो न। ऐं ॿियो जेको हालिया हीअ जेका लहर आई आहे पंहिंजो महांगाई जी, ख़ासि तौर ते पेट्रोल जी क़ीमतूं, डीज़ल जूं क़ीमतूं, पाणी जेको आहे न हुजणु, पंहिंजो हिन महिल जेको आहे जीअं असां लाड़काणे डिवीजन जी बेल्ट खे ॾिसूं त हिते वॾे में वॾो मसइलो हिन महिल असांजी सारियुनि जी पोख आहे। हाणे उहो सारियुनि जी पोख बिज बि असां कोन अञा ताईं हणी सघूं, छा करे पाणी कोन्हे को, या एतिरो पाणी बि कोन्हे जंहिंसां असां को वीचारो करे सघूं सुभाणे जॾहिं रोमन जो टाइम अचे त उहो बिज जेको तयारु हुजे। त हिन महिल जेको आहे वॾे में वॾो हिन महिल मसइलो मौशी हवाले सां ख़ासि तौर ते राइट बैंक जेका इंडस्ट्री आहे, जंहिंमें लाड़काणो डिवीजन अचे थो, पंहिंजो सॼी जेका हाणे इलेक्शन जेका थी रही आहे, हिन बेल्ट में हिकिड़ो वॾे में वॾो मसइलो इहो आहे त हिन महिल फसलूं जेको आहे त असांखे ख़बर ई कोन्हे का सुभाणे जेके चांवर जी फसल आहे, पैडी जी फसल आहे, उहा थी बि सघंदी आहे कोन। ऐं उन जे नतीजे में जेका मौशी अबतरी जेको आहे हिन इलाइक़े में अची माण्हू हिन में जेको परेशान आहिनि। ऐं मुतालबो ई हिन महिल हुकूमत सां जेको आहे त हाणे तव्हां वफ़ाक़ में बि तव्हां आहियो, आया वफ़ाक़ में बि तव्हां आहियो, पाणी जो वज़ीर बि तव्हांजो आहे, पर सिंध हिन महिल टोटली सुकी रही आहे। हिन जो केरु जेको आहे तदारक कंदो? हिन हवाले सां हिकिड़ो वॾो सवाल जेको आहे हिन महिल हुकूमत उथे थो पियो। ऐं ॿियो जेको आहे कॾहिं कॾहिं पाणी जेको थोरो पाणी बि हूंदो हो त असांजे पंहिंजे डीज़ल पंप्स जे ज़रिए, ट्रैक्टरनि जे ज़रिए, उहो लिफ्ट पंहिंजे पंप जे ज़रिए लिफ्ट माण्हू करे घटि वटि एतिरो पाणी असां माण्हू कढी वठंदा जंहिंसां रोम पंहिंजो घटि वटि ॿिज पोखे सघूं था। त हिन महिल ॿिज ई कोन्हनि के ॿिज न पोखिबो त कॾहिं सुभाणे कहिड़ी फसल वञी उहा तयारु थींदी। त मां सम्झां थो हिन महिल जेका मुआशी अफ़सरी आहे उहा माण्हू सम्झनि था पिया हाणे पीपल्स पार्टी हिन में नथी वठी सघे त बाबा असां वफ़ाक़ में न आहियूं। हाणे हर माण्हू पुछे थो वफ़ाक़ में बि त तव्हां वेठा आहियो, त हुनजो जवाबु त ॾियो न। अब्बासी साहब, बिल्कुलु पीपल्स पार्टी जा उम्मीदवार जॾहिं आवाम वटि वेंदा त हू पंहिंजी कारकर्दगी जे बारे में उन्हनि खे ॿुधाईंदा, उन्हनि जी कारकर्दगी जे हवाले सां आवाम बि ज़रूरु उन्हनि खां पुछाणो कंदो। 4 साल -3.5 साल जेके आहिनि जीडीए बि वफ़ाक़ी हुकूमत पीटीआई जी गुज़िरियल टेन्यूअर में इतिहादी रही।
छा इन हवाले सां आवाम को सवाल सिंध जो करे थो GDA खां? ॾिसो बाबा, असां यकीनन जेको आहे सो हमेशह आवाम खे चवंदा आहियूं त GDA खां ओतिरो सवाल पुछो जेतिरी हुनजी रिप्रेज़ेंटेशन हुई। असांजो क़ौमी असेंबली में 3 सीटियूं हुयूं ऐं हिकिड़ी वफ़ाक़ी वज़ीर असांजी, त असां ओतिरो ई जवाबु ॾेई सघूं था जेतिरो इहो यानी इन्हनि पंहिंजो 3 मेंबरनि जे हवाले सां उहो असां यकीन ॾियूं। पर यानी जेका 15 सालनि जी कारकर्दगी आहे तव्हां हुनखे हिकु तरफ़ करे, सॼी हुकूमतूं हिकु तरफ़ करे, ऐं हाणे तव्हां जेको आहे जेको GDA खां पुछो त उहो हिकिड़ो एतिरो जाइज़ सवाल न आहे। ऐं मां सम्झां थो माण्हू असां हिन ॻाल्हि खे सम्झनि था पिया त गुज़िरियल 3 सालनि जे अंदरि वफ़ाक़ में ज़रूरु असां हुकूमत जो हिसो रहियासीं, पर असां हुकूमत जो हिसो ओतिरो ई रहियासीं जेतिरा हुयासीं। त मां सम्झां थो असांखे हुन में को बिल्कुलु आर कोन्हे। ऐं मां उन हवाले सां जेको सवाल थिए बि थो असां बिल्कुलु जवाब लाइ पंहिंजे तयारु आहियूं। पर वरी बि माण्हुनि खे हथ मुंहिंजी मुस्तक़िल तलक़ीन इहा बि हूंदी आहे, ऐं माण्हू बि इहा सम्झनि था पिया त बाबा 15 सालनि जे अंदरि जेको पाकिस्तान जी हुकूमत सिंध जे हवाले सां डिलीवर न करे सघी। अब्बासी साहब, इलेक्शन कमीशन जे किरदार जे हवाले सां छा चवंदो? ज़ाहिर फेयर एंड फ्री इलेक्शन कराइण इलेक्शन कमीशन जो कम आहे। इन हवाले सां जिते सिंध हुकूमत पारां कलम 144 लागू कयो वियो आहे, इलेक्शन कमीशन पिणु बलदियाती चूंडनि में फ़ौज ऐं रेंजर जी मुक़ररी जे हवाले सां सेक्रेटरी इलेक्शन कमीशन खे ख़त लिखियो आहे। जमात इस्लामी पारां जेके इलेक्शन कमीशन जे हवाले सां जेके रिमार्क्स पास कया विया आहिनि त इलेक्शन कमीशन ॿ वोटर लिस्टूं जेके आहिनि से आवाम खे माण्हुनि खे वोटरनि खे मिली रहियूं आहिनि, हतमी ग़ैर हतमी लिस्टुनि में माण्हुनि खे उलझायो वियो आहे, या इलेक्शन कमीशन जेको आहे पंहिंजो कमु ठीकु तरह नथो करे। GDA जो छा राय आहे इन हवाले सां इलेक्शन कमीशन जे किरदार जे हवाले सां? ॾिसो, इलेक्शन कमीशन बुनियादी तौर ते जेको मूंखे नज़र अचे थो पियो त इलेक्शन कमीशन पहिरीं ॻाल्हि त प्रिपेयर्ड कोन हुई। जेके डिलिमिटेशन आहिनि उहो सरासर जेको आहे न सॼे शहरनि खे लीडर करे छॾियो अथो। जीअं हाल खणो आहे त हुनजी जेको आहे अहिड़ी यानी जेके बुनियादी यूनिट कंहिं ज़माने जा एतिरे ज़माने खां ठहियल आहे उन्हनि सॼी यूनिटनि खे तबाह करे उनखे बिल्कुलु जेको आहे हिकिड़ा हिकिड़ी अहिड़ी शेप में वठी आया आहिनि जिते सम्झ में कोन थी अचे त ही वोटर जेको अॻे हिन हल्के मां त उहो निकिरी ॿिए हल्के में कीअं हलियो वियो। उनखे सॼो जेको आहे जेको मां मुख़्तलिफ़ शहरनि में जेके असांखे रिपोर्ट अचनि थियूं पियूं त शहरनि जी जेका जोड़ जेका डिलिमिटेशन हुनखे बिल्कुलु टोड़े मोड़े उनखे बराबरि करे छॾियो अथऊं। ऐं अहिड़े क़िस्म जा हालत ठही विया आहिनि जेके इमेजिनेशन खां ॿाहिरि आहिनि त बाबा इहो कीअं जो हिक ॿिए सां रब्त आहे। सो हिते ॻाल्हि थी। ॿी ॻाल्हि त हुननि टोटल सिंध जे अंदरि राय कयो आहे पंहिंजो सूबाई हुकूमत ऐं रेवेन्यू ऑफिसर्स ते। हाणे हिन में जेके बि आरओज़ आहिनि उहो या त उहे हेडमास्टर उहे बि शोल्डर प्रोफेशन वारा, माना जिन खे जेके 11 ग्रेड में वेठा जो 17 ग्रेड जी हुनखे शोल्डर प्रोमोशन जंहिंखे चइबी आहे एडिशनल चार्ज ॾेई जेको आहे हुनखे विहारियो आहे, उहे हाणे आरओज़ आहिनि। ऐं हुननि जी जेका कारकर्दगी आहे उहा आरओज़ जी कारकर्दगी सभिनी जे साम्हूं आहे। सभिनी खां पहिरियों त हुननि ऑपोज़िशन जा फॉर्म रिजेक्ट कया बग़ैर वजह जे। लाड़काणे जे अंदरि 6 पैनल असांजा ख़ाली पिया। 20 यूसियूं आहिनि, 20 यूसियुनि मां 6 यूसियुनि में जेके ऑपोज़िशन जा पैनल हुया, GDA जा पैनल हुया, उन्हनि खे नाअहल करार ॾिनो वियो। असां कोर्टुनि में भॼी वञी 3 मस बहाल कयासीं, पर अञा जेके 3 जी जेका बहाली इंतज़ार में आहियूं। त माना असां 20 यूसियुनि मां 17 ते असां जा उम्मीदवार आहिनि, 3 ते असांजो उम्मीदवार ई कोई कोन्हे। त हाणे इहे सभु ॻाल्हियूं जेको साम्हूं नज़र अचनि थियूं पियूं। उन खां पोइ वरी वॾे में वॾो इशू आहे जेको अचण वारा प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स आहिनि या अमलो आहे, उहो अमलो कीअं था लॻाइनि पिया। उहे बि वरी उहे सूबाई हुकूमत जा माण्हू वरी जेको आहे ट्रांसफर पोस्टिंग यानी इंडिविजुअल्स खे प्रेशराइज़ करण लाइ, यानी उम्मीदवारनि खे प्रेशराइज़ करण लाइ ट्रांसफर पोस्टिंग जेको आहे, सॉरी बाबा मुंहिंजो गलो काफ़ी ख़राबु आहे। तो उनजी ट्रांसफर जेको आहे यानी असांजो सईद शेख साहिब हिते उम्मीदवार हो, उहो नाअहल थियो। उन पुट TMO हुयो कराची में, ट्रांसफर करे कश्मीर मोकिले छॾियो। हिते असांजा बुक्ती दोस्त जा कैंडिडेट्स आहिनि, उन्हनि जी जेका रिश्तेदारनि खे ट्रांसफर करे कराची मोकिले छॾियो। तो इहे ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके साम्हूं नज़र अची रहियूं आहिनि। हर जाइ ते ई आहे, हर ज़िले जे अंदरि जेको अब्बासी साहब इन हवाले सां इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी आगाह जेको आहे पंहिंजो इंटरफेरेंस करे थी पई। बिलावल साहब वायलेट करे अचे जेको आहे लाड़काणे में दिलसुख जो इलेक्शन कमीशन जी जेका इंस्ट्रक्शन इहे सभु ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं आहिनि। उहो प्रिज़ाइडिंग ऑफिसर जेके लॻणा आहिनि असांखे ख़बर आहे तो कहिड़े क़िस्म जा पोलिंग स्टेशन जी तब्दीली आहे। का ख़बर कोन थी पई त अॼु हिकिड़ी पोलिंग आहे, हिकिड़ी ट्रेडिशनल पोलिंग आहिनि उनखे तब्दील करे मुख़्तलिफ़ जेके उहिदेदार आहिनि उन्हनि जे घरनि में या उन्हनि जे स्कूलनि में जेका उनखे तब्दील कयो। अब्बासी साहब आख़िरी सवाल तव्हां खां मां तव्हांखे इहो चवां थो पियो
त इन्हनि सभिनी ॻाल्हि जे बावजूदि 6 साल असां मैदान में मौजूदु आहियूं ऐं इंशाल्लाह आख़िरी कॉन्फ्रेंस ताईं असां विढ़ंदासीं हिन ते अमल ते। अब्बासी साहब, आख़िरी सवाल, एतिरियूं सारियूं शिकायतूं आहिनि, जेकॾहिं बिलावल भुट्टो ज़रदार बि वायलेशन कई आहे, बदिलियूं मुक़ररियूं पंहिंजी मनपसंद सां मर्ज़ीअ सां सिंध सरकार करे रही आहे, त इन हवाले सां इलेक्शन कमीशन खे को ख़त लिखियो वियो आहे, का आगाही ॾिनी वई आहे? हा बिल्कुलु, इलेक्शन कमीशन मां केतिरा मैटर चेकअप कया आहिनि, पर सवाल इहो पियो त हुनजो तदारुक कोन थो थिए। किथे थिए बि थो, मां हर हर शइ खे न चवंदुसि भाउ हर शइ जेको आहे नेगेटिव में आहे, पर जेका जनरल जेका इलेक्शन जी हिकिड़ी फेयर प्रोसेस थियणु खपे पंहिंजो, ऐं जेके सूबाई हुकूमत खे बि हुन में ताउन करणु खपे, उहा फेयर प्रोसेस टोटली असांखे नज़र कोन थी अचे पई। ठीकु, वॾी महिरबानी अब्बासी साहब, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, GDA सां तालुक़ रखंदड़ डॉक्टर सफ़दर अब्बासी साहब असां सां गॾु हा। बलदियाती चूंडुनि जो पहिरियों मरहलो जेको आचर ते 4 डिवीज़न में शुरू थी रहियो आहे, हिन हवाले सां अब्बासी साहब जो चवणु हो त धांधलियुनि जी शुरूआति हाणे खां ई कई वई आहे। इलेक्शन कमीशन जे हवाले सां हुननि जो चवणु हो त मुख़्तलिफ़ शयुनि जे बारे में ख़त लिखी करे इलेक्शन कमीशन खे आगाही पिणु ॾिनी वई आहे। उन बावजूदि हिन वक़्त ताईं इलेक्शन कमीशन कंहिं बि मामले ते को बि एक्शन न खयो आहे। डॉक्टर सफ़दर अब्बासी जो चवणु हो त मुख़्तलिफ़ तकनि ते उन्हनि जो सख़्तु मुक़ाबिलो आहे। साम्हूं जे उम्मीदवारनि सां उन्हनि जो चवणु हो त JUI या PTI सां कुझु तकनि ते इतिहाद बि थियो आहे। इन हवाले सां उन्हनि जो चवणु हो त पोस्टिंग या बदिलियुनि मुक़ररियुनि ते पाबंदी बावजूदि हिन वक़्तु सिंध में पीपुल्स पार्टी बदिलियुनि मुक़ररियुनि ते ज़ोर लॻाए छॾियो आहे। मर्ज़ी जा आरोज़ मुक़ररु कया पिया वञनि ऐं गॾोगॾु उन्हनि जो इहो बि चवणु हो त बिलावल भुट्टो ज़रदारी जेको वायलेशन कई आहे, इन हवाले सां पिणु इलेक्शन कमीशन खे को एक्शन खणणु घुरिजे। खुलियल तरीक़े सां ज़ाब्ते अख़लाक़ जी भञ कड़ी थी रही आहे। सो लोकल बॉडीज़ जे इलेक्शन जे पहिरें मरहले जे हवाले सां उन्हनि जो चवणु हो त असांखे का बि हिन में फेयरनेस नज़र नथी अचे। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पिणु ते पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।